पाकिस्तान जे सूबे सिंध में 6 औरतुनि खे मुख़्तलिफ़ तालुक़नि में असिस्टेंट कमिश्नर मुक़ररु करणु मुल्क में ॿियुनि औरतुनि लाइ बि मिसाल बणिजी वियो आहे। हिफ़ाज़ती या सिक्योरिटी इदारनि में सॼी दुनिया में मर्दनि जी भेट में औरतुनि जो अंग घटि ॾिसण लाइ मिलंदो आहे, पर सिंध सूबे में औरत असिस्टेंट कमिश्नर जी मुक़ररी ॿियुनि औरतुनि खे इन शोबे तरफ़ माइल करे छॾियो आहे। सिंध में कमिश्नरेट निज़ाम बरतानवी दौर खां लागू आहे। अॻूणे जनरल परवेज़ मुशर्रफ 2021 में इन खे तब्दील करे नाज़मी निज़ाम मुतारिफ़ करायो हो, जंहिंखे सिंध हुकूमत 2011 में ख़त्म करे ॿीहर कमिश्नरेट निज़ाम मुतारिफ़ करायो। कमिश्नरेट निज़ाम में तालके ते असिस्टेंट कमिश्नर, ज़िले सतह ते डिप्टी कमिश्नर ऐं डिवीज़न लेवल ते कमिश्नर मुक़ररु हूंदो आहे। असिस्टेंट कमिश्नर तालके में हुकूमत जे नुमाइंदे जे तौर ते कमु कंदो आहे। असिस्टेंट कमिश्नर खे रेवेन्यू मैजिस्ट्रेट जी ताक़त हासिल हूंदी आहे ऐं तालके जी सतह ते इहा पोस्ट हिकु चैलेंजिंग पोस्ट हूंदी आहे। इन्हनि ज़िम्मेवारियुनि में रेवेन्यू एडमिनिस्ट्रेशन खे असिस्टेंट कलेक्टर जी हैसियत सां कमु करणो हूंदो आहे। तालके में रोज़ानी जे इस्तेमाल जी शयुनि ऐं खाद खुराक जे मयार ऐं अघनि जो कंट्रोल करणु, पोलियो ऐं ॿियनि वैक्सीन जी टीमुनि खे संभालणु, हद दख़लियूं हटाइणु, ट्रैफ़िक जो प्लान, अमन अमान जी सूरत हाल ते कंट्रोल करणु, बस अॾनि ऐं ॿियनि माॻनि खे बि संभालणो पवंदो आहे। उत्तर सिंध में गैरत जे नाले ते क़त्ल, भोंगल ऐं अगवा, क़बाइली झेड़नि ऐं कचे जे धाड़ेलनि सबबि हसास सम्झे वेंदड़ ज़िले घोटकी जे तालके खानगढ़ में असिस्टेंट कमिश्नर तौरु रिदा ज़हरा टालपुर मुक़ररु आहे। संदसि वास्तो हैदराबाद सां आहे। संदसि माउ बि मटियारी ज़िले जी एडमिनिस्ट्रेशन में ब्यूरोक्रेट आहे। शाहिदा परवीन ॼामड़ो असिस्टेंट कमिश्नर तौरु मीरपुर ख़ासि तालके में 2 सालनि खां वधीक ताईं कमु कयो ऐं पोइ खेसि शहदादपुर ज़िले सांगड़ ट्रांसफर कयो वियो आहे। नए नोटिफिकेशन तहत औरत ब्यूरोक्रेट्स जी ताज़ी मुक़ररी हिन रीत थी आहे त शाइस्ता जबीन खे असिस्टेंट कमिश्नर क्यामाड़ी टाउन ऐं ज़ारा ज़ाहिद खे असिस्टेंट कमिश्नर सदर टाउन कराची मुक़ररु कयो वियो आहे। सायरा ख़ान सिंध में सिहत खाते लाइ कमु कंदड़ इदारे पाकिस्तान प्राइमरी हेल्थ इनिशिएटिव में डिस्ट्रिक्ट मैनेजर जो कमु करे रही हुई। खेसि ट्रांसफर करे असिस्टेंट कमिश्नर इब्राहिम हैदरी मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त डिस्ट्रिक्ट मैनेजर PPHI राबिया सईद खे असिस्टेंट कमिश्नर बदीन मुक़ररु कयो वियो आहे। एडिशनल डिप्टी कमिश्नर या ADC2 कोरंगी निदा सुमन खे ट्रांसफर करे आराम बाग डिस्ट्रिक्ट साउथ में असिस्टेंट कमिश्नर मुक़ररु कयो वियो आहे। ज़ैनब जहान दाद एडिशनल डिप्टी कमिश्नर या ADC2 कराची डिस्ट्रिक्ट सेंट्रल में हुई। खेसि ट्रांसफर करे असिस्टेंट कमिश्नर मॉडल कॉलोनी ज़िले कोरंगी में मुक़ररु कयो वियो। इन खां सवाइ असिस्टेंट कमिश्नर जे तौर ते कमु कंदड़ औरतुनि खे ट्रांसफर कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर सुजावल फातिमा साइमा खे कराची ज़िले ईस्ट जे मंगो पीर, ज़ुनेरा जलील खे क्यामाड़ी खां साइट टाउन, नेहा शाह खे गुलबर्ग मां फिरोजाबाद डिस्ट्रिक्ट ईस्ट ट्रांसफर कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर शाह फैसल टाउन आसमा बतूल खे ट्रांसफर करे असिस्टेंट कमिश्नर गार्डन डिस्ट्रिक्ट साउथ, असिस्टेंट कमिश्नर लियारी मुंतहा अज़हर खे एयरपोर्ट डिस्ट्रिक्ट मलीर ट्रांसफर कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर सारा अमजद खे लियाकताबाद मां शाह फैसल टाउन ट्रांसफर कयो वियो। कमिश्नर ऑफिस में मुक़ररु असिस्टेंट कमिश्नर सोबिया फलक खे ट्रांसफर करे असिस्टेंट कमिश्नर सखर सिटी मुक़ररु कयो वियो। कराची कमिश्नर ऑफिस में मुक़ररु असिस्टेंट कमिश्नर कायनात तुफेल खे ज़िले लालकाणे जे तालके रतो देरो में बदिली कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर फिरोजाबाद कराची उमैमा सोलंगी खे शुजाआबाद ज़िले मीरपुर ख़ासि ट्रांसफर कयो वियो।